गुड न्यूज़ ॿुधी आया आहियूं असां। अलाए कहिड़ी गुड न्यूज़ आहे वरी? सिंध असेंबली में बिल पास थियो आहे। 18 सालनि जो छोकिरो या छोकिरी उन जी शादी थींदी न त उनजे घर वारनि ते ॾंड आहे। ठीकु आहे, हुनते ॾंड भली हुजनि, पर हुकूमत इहो बि असेंबली में जेके वेठा आहिनि इहो बि बिल पास कनि त 18 साल वारा जेके नौजवान आहिनि उनखे नौकरियूं ॾियो। जिन खे तव्हां नौकरियूं नथा ॾियो, के ख़ुदकुशी था कनि, के मरी विया, असांजा नौजवान सिंधी नस्ल असांजो तबाह थी वियो, के ख़ुदकुशी था कनि। अहिड़ा बिल पास छो था कया वञनि जंहिंमें असांखे रोज़गार ॾियो? असांखे रोज़गार नथा ॾियो, बाक़ी हिते ॾंड विधियो था त असां शादी कयूं 18 सालनि जे बचनि जी, जेकॾहिं हुनजी शादी थींदी त उन न्याणी खे केरु खाराईंदो? इहे मसइला बुनियादी जेके मसइला आहिनि उन्हनि जे तव्हां बि त सोचो न, नौजवान तव्हां हो, इहो तव्हांखे सोचणो आहे। तव्हां त ख़ुशि था थियो तव्हांजी शादी थींदी, ठीकु आहे, तव्हांजी शादी थी, उन खां पोइ रोज़गार न हूंदो त पोइ उन न्याणी जो जेको ॿार जेको ख़र्चु ईंदो न्याणी जो केरु बर्दाश्त कंदो? तव्हां या उहे जिन बिल पास कयो आहे? त मां गुज़ारिश इहा कंदुसि त ठीकु आहे, छोकिरनि जी तव्हां शादियूं तव्हां भली करायो, तव्हां पाण था करायो या असां था करायूं, पर बिल इहो पास थियणु घुरिजे त उन्हनि खे रोज़गार तव्हांजो ज़िम्मो आहे, असांजो ज़िम्मो न आहे।